ऐं मुफ़लसी जे ॼार मां निकिरण लाइ असांजे पीउ राति ॾींहुं महिनत कई आहे। सदियुनि जे अहसासे कमतरीअ खां बचण लाइ हुन असांखे तालीम ॾियारी। हिन मुआशरे जे वजूद खां असीं ॾिनल आहियूं, हिसियल आहियूं। हिन मुआशरे तोखे मूंखे ऐं शहज़ादीअ खे इन करे क़बूल न कयो आहे जो असां टपालीअ जो औलाद आहियूं। असांजो पीउ पटे वारो आहे। हिन मुआशरे में कदम जमाइण, हिन मुआशरे में मुक़ाम हासिल करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे शमीर, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। तुंहिंजी हिन हरकत बाबा जे महिनतुनि जी नफ़ी कई आहे। तो असांखे हिकिड़ी सदी पोइते धिके छॾियो आहे। तुंहिंजी हिन हरकत जे करे बाबा खे केॾी तकलीफ़ थी आहे, केॾो ॾुख थियो आहे उनखे। मूं पेपर न चोराया आहिनि। त पोइ हीअ ॻाल्हि ग़लति आहे, हीअ FIR ग़लति आहे। ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे, बोतान आहे। पोइ हुननि पेपर चोराइण खां पोइ तुंहिंजे हक़ में नारा छो आहियां? मूंखे का ख़बर कान्हे त छो आहियां। सुभाणे को कंहिंखे खून करे मुंहिंजे हक़ में नारो हणंदो त हिन जो मतिलबु इहो त न थींदो त खून मूं कयो आहे। इहा तुंहिंजी सोच न आहे, इहा कंहिंखां उधारी वरितल सोच आहे। ॿिए जी चॿाड़ियल हॾीअ खे ॿीहर चूसण खां बहितर आहे त माण्हू बुख मरी वञे। वक़्तु मुंहिंजे ॾाढो गोॾा खोण लाइ आतो आहे अदा। मुंहिंजी शोहरत ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। मां शागिर्द सियासत जे इनक़िलाबी लीडर जी हैसियत में उभरी रहियो आहियां। महमूद शाह जहिड़ो चोटीअ जो स्टूडेंट लीडर पंहिंजनि साथियुनि समेत मूंसां अची शामिल थियो आहे। महमूद शाह? अच्छा, महमूद शाह जंहिंजा चाचा मामा सौट मासात असेंबलियुनि जा मेंबर आहिनि ऐं हू पंहिंजे साथियुनि समेत तोसां अची शामिल थियो आहे। अड़े भूख बकरियुनि जे धण में कॾहिं बघड़ खे शामिल थींदे ॿुधो अथई? सियासत वॾी खेॾ आहे अदा, तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। तूं सियासत लाइ अजनबी आहीं ऐं सियासत तुंहिंजे लाइ अजनबी आहे। ॻाल्हि छा आहे शमीर जो, तुंहिंजो को चाचो मामू सौट मासात असेंबली जो मेंबर कोन्हे, वज़ीर कोन्हे, काउंसलर कोन्हे। तुंहिंजो हिकिड़ो चाचो सिनेमा जो गेट कीपर आहे। तुंहिंजो ॿियो चाचो रक्षा जो ड्राइवर आहे। तुंहिंजो टियों चाचो पटे वालो आहे। तुंहिंजा सौट मासात अनपढ़ियल ऐं बेरोज़गार आहिनि। कहिड़ी सियासत जी ॻाल्हि थो करे? कहिड़ी सियासत जी? उन सियासत जी जंहिंमें वोट ॾिबाइणी आहे, उन सियासत जी जंहिंमें वोट वठिबाइणी। शमीर, बाबा सच चवंदो आहे त असीं सिर्फ़ वोट ॾियण लाइ पैदा थिया आहियूं, वोट वठण लाइ न। असीं वोट वठण वारनि जे लाइ रस्तनि ते निकिरंदा आहियूं ऐं बैनर खणंदा आहियूं ऐं हुननि जे वादनि ते इस्तेमालु थींदा आहियूं ऐं आख़िर में गोलियुनि जो निशानो बणिजी रस्तनि ते फतकी फतकी मरी वेंदा आहियूं। इहा आहे असांजी सियासत, तुंहिंजी सियासत, मुंहिंजी सियासत ऐं असां जहिड़नि मिसकीननि जी सियासत। तूं सम्झी थो त महमूद शाह मूंखे इस्तेमालु करे रहियो आहे। अमीर भाउ, शमीर खे इस्तेमालु करण वारो अञा पैदा ई न थियो आहे। शागिर्द सियासत जूं भाॻूं मुंहिंजे मुठ में आहिनि। तुंहिंजे मुठ में क़िस्मत जे अणपूरनि लकीरुनि खां सवाइ कुझु कोन्हे शमीर, कुझु कोन्हे। हिननि हथनि जे लीकुनि में मुंहिंजे लीडर जी तस्दीक थियल आहे। उहो वक़्तु परे कोन्हे जॾहिं मुंहिंजो शुमार चोटीअ जे लीडरनि में कयो वेंदो। तॾहिं वजूद में अहसास कमतरी ऐं सदियुनि जी डप जी ॻाल्हि न कंदे, तूं मुंहिंजी ॻाल्हि कंदे, शमीर जी ॻाल्हि कंदे। शमीर, शमीर प्लीज, इस प्रोफेसर अकरम सां घटि वधि न ॻाल्हाइजांइ। हू ॾाढो मिसणो ऐं खतरनाक माण्हू आहे, ॾाढो खतरनाक।